सवाल कयो आहे मुनवर अली खुश्क, वो तो चए त रोज़े सां सुरमो अखियुनि में पाए सघिजे थो या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रोज़े जे दौरान अखियुनि में सुरमो पाए सघिजे थो, इनमें को बि हर्ज नाहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे त पाण रोज़े जे दौरान सुरमो पहिरींदा हुया। जीअं सुनन इब्न माजा जे अंदर हदीस मुबारक वा उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा का रिवायत आहे। उन चयो त अन्नहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इक्तहल फी रमज़ान व हुवा साइमुन। करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान में रोज़े जे दौरान सुरमो पहिरींदा हुया। इन मां मालूम थियो त रोज़े जी हालत में सुरमो पाए सघिजे थो। अहिड़ी तरह शेखुल इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी फतहुल क़दीर खां नकुल कंदे लिखनि था त वलो इक्तहल ला युफ़सिदु सौमुहु, जेकॾहिं कंहिं शख़्स रोज़े जे दौरान सुरमो पातो आहे त उन जो रोज़ो फासिद न थींदो। वल्लाहु अअलम बिस्सवाब।